दिल सा सुभान अल्लाह सुभान अल्लाह चौथा या कहीं तारीफ अल्लाह यादेगा भी हलो वेली कहीं तारीफ अल्लाह ईमान वाले के अल्लाह की तारीफ में मज़ो भी दुआ त ईमान वाले जी दिल भी छड़ेगा या गाल मां पानी न तो कया अल्लाह कुरान में भी बुधाई कह जाते मोहम्मद जा निशान बयान कर दे खुदा जो कमाचे तो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। सुभान अल्लाह में अल्लाह से वही बरकत रखी तो ईमान वाले जी दिल छरंदिया इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी जबल में बकरी चारे पयो एक मलाक अल्लाह जो जिक्र करे पयो अल्लाह जी तारीफ करे पयो वो मलाक ये लफ्ज़ पढ़े पयो चवे पयो सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत इब्राहिम अलैहिस्सलाम ये लफ्ज़ बुधा मलाके चम लगो मलाक वरी तरफ बजे तारीफ में ये लफ्ज़ पढ़ मां इब्राहिम नबी के मज़ो बचे तो मोटी दिल बचरे थी मलाक से लगो मां जे पढ़ा तमा के न जो ए वन शारी दे बदलो शारी दे चे बकरुन से दो अद बकर जो ईमान मलाक पढ़ो सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत चे वरी त पढ़ो चे वरी पढ़ा त शारी दे चे रहल अद बकर जो ईमान वरी मलाक पढ़ो सुब्हान ज़िल मुल्क वल मलकूत चे वरी त पढ़ो बकरू त सब नहीं बाकी शारी दे त पढ़ा इब्राहिम अलैहिस्सलाम से लगो हाने पढ़ देना इन जे एवज में मां इब्राहिम नबी तो जो गुलाम थी रहंद मुझे सीधे हयाती हुंदी तू जो बकरियों करे चारी दो रहंद से तो सच्चा सुभान अल्लाह अल्लाह ने कुरान में दिला खाली मोट दो सबई चो इंशाअल्लाह रहमत थी करे बोलिया सबई इंशाअल्लाह मां में कहा कि अल्लाह जे कुरान जी बारी हर कदम पहले नंबर पे तौहीद जे बारे में अर्ज़ कयां शो तआला जी मेहरबानी सां ये जमात जमीयत उलमा इस्लाम बालान बुजुर्गन सालिन नेकन जी जमात पर इहा बगावल क्या हक वारन जी जमात हक वारन जी जमात कई तो चवा असां जे इलाके में हज़रत सईद खलीफा अहमदीन रहमतुल्लाह अलैहि वॾो हिकिड़ो भलारो बुजुर्ग इंसान थी गुज़रियो आहे सुबह जे वक्त में मस्जिद में एको मुरीद चवण लॻो सही बई मस्जिद में अकेला वेठा ये दरन में कुरान पाक में बयान अज माके का दिल जी रात वाली गाल ॿुधा खलीफे साहब कैसे वॾी गाल कई कुरान में क्या थी हाणे रात वाली गाल ॿुधाए जेका रात गुज़री वई ही न इन रात में माके नबी साईं जी ज़ियारत थी ऐं मां नबी साईं खां पुछा कई सही केतरी सारी जमात आहिनि इन में हक़ वारी जमात कहिड़ी आहे नबी सही पंहिंजे ज़बान पाक मां लफ़्ज़ फरमाया जे जमात में हमादुल्लाह हाली जी वारो आहे इहा हक़ वारी जमात मेरी भलारन बुजुर्गन सालिन नेकन जी तौहीद वारनि जी जमात अथव ऐं तौहीद जे करे एक नी जन्नत में जरूर हलंदासीं तो सब इंशाअल्लाह तौहीद जे करे जन्नत में हलंदासीं इंशाअल्लाह हाणे मां आवाज़ आलो मुझे तौहीद जे बारे में अर्ज़ कयां मुख़्तलिफ़ मौज़ूअ ते अर्ज़ कंदुमि अल्लाह से कुरान पाक में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुक्म कयो मौला हबीब करीम तू भी हथ खड़ी करे मां रब जी तौहीद बयान कर साईं मां कड़ी बयान कया कुरान में आयत नाज़िल थी फरमाई अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुअतिल मुल्क मन तशा व तनज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर
तौहीद बयान कंदे फरमाई हुवल अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन व हुवा बिकुल्लि शैइन अलीम। माना अपनी गाल पुछा क्या रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे? अल्लाह। पैदा कढी ॻाल्हाईंदा अल्लाह। अकुल वारनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे? अल्लाह। भला बेअक़लनि खे रिज़्क़ केरु ॾींदो आहे? अल्लाह। बाक़ी जो साईं बेअक़लनि खे रिज़्क़ ॾींदो आहे न, अकुल वारा बि हैरान रहिजी वेंदा। मां हिते किताब में किसो पढ़ियो, अकुल वारो सियाणो बीठो हो रस्ते ते, ॾिसे त उठनि जी कतार अचे थी, हिकु उठ कॾहिं ॿियो हूंदियूं न पुछण में नाकेलियूं बदिलां वियो ॻणींदो 100 उठ थी विया। आख़िर में मार्ग बि अचे पियो, मां कोठ लॻे चवण लॻो हेॾे ख़बर इहे उठ कंहिंजा आहिनि? चए मुंहिंजा आहिनि। चए कंहिं ॾिना थी? चए अलाह साईं ॾिना आहिनि। चए भला खयूं छा थो वञे? चए हिकु पासे तूं ॾिसे त ॿ ॿोरियूं कणिकड़ियूं आहिनि। चए ॿिए पासे ॾिनो? चए ॿ ॿोरियूं आहिनि वारीअ जी। ईअं छो कई? चए ॿ ॿोरियूं कणिक जी हिकु पासे रखी मां त ॿार हिकु पासे ते थिए पियो, तॾहिं ॿ ॿोरियूं वारी भले ॿिए पासे वेठी ॿार हिकु करो थिए। सियाणे चसड़ी भर करे चङो जो हाणे इहो अकुल न आहे त ॿ ॿोरियूं कणिक जूं त हिकु होॾो रखे हिकिड़ी होॾो रखे हा, हिन ॿियूं वारी जी भले ॿियो ॿार कयो थिए तुंहिंजो अकुल आहे? चए भला जेतिरो केतिरो अकुल आहे ॿुधाए तो वटि हिकु उठ बि आहे? चए मां वटि उठ कोन्हे को। चए पोइ वारे अकुल खां मूंखे अलाह हलाईंदो, पोइ बि अलाह बि 100 उठ ॾिनो आहे न। श्याम चवंदो वाह मालिक केॾो बेहतर आहे, पोइ बि 100 उठ न अथसि। सबके रिज़्क़ ॾियण वारो केरु आहे? अल्लाह। अल्लाह खां अचो अल्लाह जे दरवाज़े ते छॾियो अथसि अल्लाह जो दरवाज़ो, जंहिंजे करे मुसीबतां अज़ाब कॾहिं किरोना वारनि जे सूरत में, कॾहिं माकड़ जे सूरत में, कॾहिं बारिश मींहं जे सूरत में अल्लाह जो दर छॾियो अथसि। न छॾियो अल्लाह जो दर सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौरे ख़िलाफ़त में क़हत अची वियो, ॾुकर थी वई। हज़रत उमर साईं शाम जे मुल्क यमन जे मुल्क खां अन्न घुरायो, उहो अन्न बि ख़तम थी वियो। साहब हिकिड़ो थो बयानु करे, मां वटि ॿकरी हुई, ख़्यालु कयुमि त इहा ॿकरी कोहां पाड़े वारे खे गोश्त खारायां, छो त साल थी विया ॾुकर खे पाड़े वारो गोश्त खाधो कोन्हे को, या ॿकरी कुही करे पाड़े वारनि खे गोश्त खारायां। साहबी चयो मां ॿकरी कुठी खल जे अंदरि न रखियमि त हॾियूं ऐं रत त हुई पर गोश्त जो ज़रो बि कोन हो। माना कहते ॾुकर जानवरनि ते बि असरु कयो, ॾाढो ॾुख थियो, ॿकरी बि कुटम, गोश्त बि न निकितो। इन ॾुख में रहंदो रहंदो सुम्ही पियुमि, निंड अची वई, निंड में सुम्ही अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी। ऐं मूंखे नबी साईं फरमायो सुबुह चई न फारूक यार मूंखे मुंहिंजा सलाम ॾिजां ऐं ईअं चइजांसि त तूं अक़लमंद थी, सियाणो थी करे तो बि ईअं कयो आहे। सुबुह थियो साहब हज़रत उमर साईं वटि आयो, साईं कल्ह शाम खां ॿकरी कुठी, इन ख़्याल सां त पाड़े वारनि खे गोश्त खारायां, पर अंदरों हॾियूं रत निकिती, गोश्त कोन निकितो। ॾुख में सुम्ही पियुमि, निंड अची वई, नबी साईं जी ज़ियारत थी, नबी साईं तोखे सलाम ॾिना, फरमाई त तूं अक़लमंद थी, सियाणो थी करे तो बि ईअं कयो आहे। हज़रत उमर साईं ॻाल्हि ॿुधी सभु माण्हुनि खे चवण लॻो ॿार मैदान ते निकिरो। निकिरी करे हथ खणी चए थो मुंहिंजा अल्लाह केॾो तकत थी वियो आहे, ॾुकर थी वियो आहे, हाणे को मींहं खे वसा बारिश खे वसा त ॾुकर मां पिड़ी शुक्र थिए। अञा हज़रत उमर साईं जा हथ मथे आहे, हेठि लॻे त बादल थी विया, झुड़ थी वियो, मींहुं वसो छो थियो, माण्हू पुछा कई साईं कहिड़ी ॻाल्हि हुई? फरमाई नबी साईं बयान मोकिली त शाम ऐं यमन जे मुल्क खां अन्न घुरी, अल्लाह का छो न घुरी, हाणे अल्लाह का घुरियो आहे त अल्लाह ॾियण में का देरी न कई आहे। अचूं अल्लाह जे दरवाज़े ते, सॼो पंहिंजे मालिक अल्लाह खे रोम पाए रोइण जो जहान आहे, खिलण जो जान न आहे। खिलंदासीं तॾहिं जॾहिं खटे करे जनत में वेंदासीं। अचो अल्लाह जे दरवाज़े ते, पढ़ो अल्लाह साईं जूं निमाज़ां, न कंदाऊं, बेनिमाज़ी घणा, निमाज़ी थोरा, ॾाढो ॾुख थींदो आहे।
दिल चए थी बेनिमाज़नि खे का दवा ॾिजी अथनि कौड़ी पर अलाह कंदो फ़ाइदो थींदो इंशाअल्लाह। ये मुख़्तलिफ़ मौज़ूअ ते अर्ज़ कंदे बेनिमाज़नि खे दवा ॾिजी हिकिड़े माण्हू बासी कहिड़ी चए पियो जी मुंहिंजी शैतान सां मुलाक़ात थिए त मां 60 दीनार सदको कढां। आहे न माण्हू दुनिया में है न ॿी का बास ई न वधे ईअं जो चए त शैतान त फिरंदो वरितो आहे न। नबी साईं जन फरमाया अथव यजरी कमा मजरत दम शैतान एॾो वेझो अथव जीअं रत घुमंदी अथव न ईअं जिस्म में घुमंदो अथव। तरी अल्लाह सैया कुरान पाक में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हुकुम कयो मुंहिंजा हबीब सच सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं बि हथ खणी दुआ घुर मां रब खां पनाह घुर उमत खे बि दुआ सिखा त पनाह घुरनि। साईं मां कहिड़ी दुआ घुरां कंहिंखां पनाह घुरां। कुरान पाक में सूरत नास पूरी नाज़िल थी जंहिंमें रब साईं फरमायो कुल अऊज़ु बिरब्बिन नास मालिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। शैतान जे विसविसन खां अलाह साईं खां पनाह घुरता कयो। इन जो विसविसो ॾाढी ॾुखी शइ अथव। ॿी रिवायत में ईंदो आहे शैतान जो विसविसो ॿिनि शयुनि जे करे घणो थींदो अथव हेॾे ख़्यालु कयो ऐं एहतियात बि कयो। कुझु नसीहत भरियूं ॻाल्हियूं बि कंदुमि। नबी साईं जन फरमाइनि था बैतुल ख़ला में वञो लैट्रिन में वञो अवल जेको आहे खॿो पेर अंदरि कयो ऐं दुआ पर्दा कयो अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबुसि वल ख़बाइस। इहा दुआ आहे माण्हू वञे त पढ़े। नबी साईं फरमाइनि था जेको इहो पढ़ंदो न शैतान जे विसवसे खां बची वेंदो न पढ़ंदो शैतान जे विसवसे खां बची न सघंदो। हदीस नबी साईं जी। ऐं ॿिए नंबर ते नबी साईं फरमाइनि था ला यबूलन्न अहदुकुम फिल मग़तसलि फ़इन आमतल विश्वास मिलो। नबी साईं फरमाइनि था जिते तड़ कंदा हो न गुस्ल कंदा हो उते पेशाब न कंदा कयो। पेशाब कंदो न फ़इन आमतल विश्वास मिलो। नबी साईं फरमाइनि था आम विसवसे जी बीमारी न पुठी वेंदी अथव। हाणे ख़्यालु कयो अमल कयो। अर्ज़ कयां शैतान फिरंदो वठे थो न हमरा जी बास जो ॿुधे त इंसानी शक्ल करे अची चवण लॻो अस्सलाम वालेकुम चयो वालेकुम सलाम केरु जवान आहे चयो जंहिंजी बासी थी चयो आहे त मां शैतान जी बासी आहे मां ई त आहियां। चए तूं त इंसान थो नज़र अचे चए रब मूंखे ताक़त ॾिनी आहे नेकनि खे भलायां त नेकनि जी सूरत वठां ऐं तो जहिड़े बास कई आहे न इहा सूरत वरिती त मां वारो कर या बास पूरी कर। हमरा पासी पियो चए शैतान भला तूं सलाह ॾे त इहे 60 दीनार कंहिंखे मां सदको ॾियां। शैतान चयसि न मां 10 दीनार मुंहिंजे अबे खे ॾे मुंहिंजे पीउ खे ॾे। अड़े शैतान दुनिया में तुंहिंजो वरी पीउ कहिड़ो आहे वरी कंहिंजो तूं पुठियां। शैतान चवण लॻो ॻाल्हि ॿुध मां हिकु सइदे जो इनकार कयो त क़यामत जी लानती थी वहां पर जेके बेनिमाज़ी हज़ार सइदनि जा इनकार कयूं बीचारी हे त मुंहिंजा अब्बा लॻनि मुंहिंजा पीर लॻनि। हक़ीक़त आहे न भाउ रोज़ सइदा कयूं केतिरा हफ़्ते में केॾा वरी महीने में केॾा साल में हज़ारे थी वेंदा बेनिमाज़ी शयूं थी चई मुंहिंजो अबो थी मुंहिंजो पीउ थी। अॼु मूंसां वाइदो कयो अलाह जे घर में चयो इंशाअल्लाह रब जी निमाज़ी हेॾे जलसे में हिकिड़ो बेनिमाज़ी निमाज़ी थियो न यकीन सम्झो साईं रहमान साहब जी महिनत ॿी जमात जी महिनत अलाह वटि क़बूल कई वई पर मूंखे अञा वधीक उमेद आहे चयो इंशाअल्लाह चए भला ॿियो कंहिंखे ॾियां चए 10 दीनार मुंहिंजी अम्मा खे ॾे। अड़े शैतान दुनिया में तुंहिंजी वरी अम्मा कहिड़ी आहे वरी कंहिंजो पुटु आहे। चवण लॻो आहे त मुंहिंजी अम्मा थी जेका घर में हज़ारनि जा हज़ार ख़र्च करे पर अल्लाह जे नाले ते कंहिंखे रुपयो बि न ॾे बख़ील वरत अल्लाह जे नाले जी इज़त न करे।
हालांकि अल्लाह जो नालो इज्जत वालो आ चो सब अल्लाह जो नालो ये भी चो अल्लाह जो नालो मिश्रो भी आ चो अल्लाह जो नालो दिल से दी कुरान पाक मां या ता पढ़ा जे में अल्लाह से पाजा मिश्रा नाला बयान कया हाने हिकरिया त पढ़ा तो फरमाई हुवल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हु الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون अल्लाह ने नाले की इज्जत ने बखील औरत या मुझी मां थी जे बियो के दिया जे दीनार मुझे भा की दी अड़े शैतान दुनिया में तुझे भा करो आ जे जे के घर में 100 रुपए खर्च करनो होजे अजाए 200 रुपया खर्च करनो वाह अजाए खर्च करना वाला कुरान में भी लिखल तवा इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख्वान शयातीन अजाए खर्च करना वाला शैतान जा भाई है जे बियो के दिया जे दीनार मुझे पुत्र के दे अड़े शैतान दुनिया में तो जो पुत्र कयो आ जे को बिन के पान में बढ़ाई तो वाह फसाद कराई झेड़ो कराई सुनो खैर न कराई यो मुझे पुत्र जे भला बाकी बचान 20 दीनार के हेठा जे मा 10 दीनार मुझी भेड़ के दी अरे शैतान दुनिया में तुझी भेड़ के दिया जे उहा तो मुझी भेड़ थी जेका अटो बगोए मानी भी बचाए पर अल्लाह जो जिक्र न करे हकीकतान जिक्र नाहे त मानी में बरकत में नाहे एक जणो चेंज जी खादी तो जे जिक्र तो बरकत पड़े ना नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकड़ी घरवारी जेके नबी साईं ने फरमाइन 10 मेहमान आया थी मानी ते पचाए उहा अम्मा साईं वने 5 मेहमान जी मानी पचाए खणी अचन 10 खाई वञन पर अञा मानी बची पई नबी सही बुझाए त 20 मेहमान थी त वो 10 जी पचाई खाने 20 अञा बची पई नबी सही जे घरवारन मां हिकड़ी घरवारी खां पुछा करे पई दे त खबर मानी में बरकत थिएरी छा पढ़दियां चवण लगी जॾहिं मां अटो ॻोहींदियां मानी पचाईंदियां त सूरत इन्ना आतैना कल कौशल पढ़दी रहंदी जे ॿियो कंहिंखे ॾियां जे बाक़ी 10 दीनार मुंहिंजे धीअ खे ॾे पर शैतान दुनिया में तुझी धीअ कहिड़ी आहे जे जेका मथो गालो करे बाज़ार में घुमंदी आहे बिना पर्दे जे घुमंदी आहे पहिरीं शैतानी कमनि खां बचो भला कम करे आवाज़ नसीब जो मतिलबु इहो अथव ईअं न त हिकिड़े कन खां ॿुधो ॿिए खां कढी छॾो अमल कयो अलाह जे क़ुरान ते हाणे जे क़ुरान ते नज़र अमल आहे नज़र कर नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे साबित बिन क़ैस उन जो नालो आहे रोज साईं जी दरबार में ईंदो 8 ॾींहं था साईं जी दरबार में न आयो साईं साहब खे फरमायो वञो त मालूम त कयो रोज अचण वारो 8 ॾींहं थिया आहिनि चइबो त बीमार आहे जे बीमार आहे मां मोहम्मद तबकुसी बि कंदुमि मां मोहम्मद शिफ़ा जी दुआ घुरंदुसि हिकिड़े साहिब जे साईं मुंहिंजो घरों जे बारे में मां तो मालूम करे छा राति वञी साबित बिन क़ैस जे दरवाज़े खे खड़कायई अगला साबित बिन क़ैस जी घरवारी हरी पुछा करे पई वो दरवाज़े खे खड़काइण वारा केर चवण लॻो मां पैगंबर जो साहिब साबित बिन क़ैस खे 8 ॾींहं थिया साईं जी दरबार में न आयो आहे साईं जन मालूम कंदा जे बीमार आहे त मां तबकुसी बि कयां मां दुआ रहमत शफ़ा जी घुरां साबित बिन क़ैस जी घरवारी चेसी ॻाल्हि ॿुध मां पंहिंजे घर में दर पर्दो थी कयां तूं दरवाज़ो खोली दे त साम्हूं खट ते वेठो थी वञी रूबरू हवाल वठे सादी दरवाज़ो खोलियो साबित बिन क़ैस खट ते वेठो आहे वञी वेझो ॾिसे त ॿई जॻह खट में ॿधियूं पयूं अथसि रसण सां वढो पियो आहे ओ साबित बिन क़ैस कंहिं तोखे ॿधो आहे चए मां पंहिंजो पाण खे ॿधो त छा जे करे पाण खे ॿधो थी चए थो ॻाल्हि ॿुध मां नबी साईं जी दरबार में वेठो हुअमि क़ुरान पाक में आयत नाज़िल थी जंहिंमें अल्लाह ईमान वारनि सां हिकिड़ी ॻाल्हि ॻाल्हाई
वही गाली रफरमाए को या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफऊ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बाज़िकुम लिबासिन अन तहबत अमालुकुम व अंतुम ला तशउरून। ईमान वारो नबी साईं जी आवाज़ खां पंहिंजी आवाज़ खे मथे न कंदा कयो। जे तव्हांजी आवाज़ मथे थी वियो न अन तहबत अमालुकुम तव्हांजा अमल सभु ख़त्म थी वेंदा व अंतुम ला तशउरून तव्हांखे पतो बि न लॻंदो। यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजो कुदरती आवाज़ वॾो आहे आस्ते ॻाल्हायां तॾहिं बि आवाज़ वॾो थींदो आहे तंहिंजे करे पाण खे रसण सां ॿधी छॾियो अथनि न वेंदुमि न ॻाल्हाईंदुमि न नबी साईं जी आवाज़ खां मुंहिंजो आवाज़ मथे थींदो न मुंहिंजा अमल ख़त्म थींदा। सा बि वञी नबी साईं सां इहा ॻाल्हि कई पाण फरमायो सभु मां मुहम्मद सां गॾिजी हलो तुंहिंजे घर हली मां मुहम्मद पंहिंजे हथनि सां रसा खोलिया नबी साईं जन आया रसा खोले करे फरमान था साबित भेरो कैसे तुंहिंजो कुदरती आवाज़ वॾो आहे हे उन्हनि लाइ हुकुम आहे जेके ॼाणी वाणी मां मुहम्मद जी आवाज़ खां पंहिंजी आवाज़ खे मथे कंदा आहिनि। तुंहिंजो त कुदरती आवाज़ वॾो आहे न तूं ईंदो कर ॻाल्हाईंदो कर तोखां मां मुहम्मद बि राज़ी आहियां त मुंहिंजो अलाह बि तोखां राज़ी आहे। उहे कम कयो जंहिंमें अलाह जो रसूल राज़ी थिए अथव अहिड़ा कम नबी साईं हिकु साहबी खे फरमायो ॻाल्हि ॿुध फिलहाल साहबी न आहे मां मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे ॾाढो प्यारो आहे पर हिकिड़ी ॻाल्हि वॾी ॾुखी लॻंदी आहे इहा न हुजे हिन में त अञा प्यारो लॻे। ॾुखी ॻाल्हि इहा लॻंदी आहे जॾहिं गोॾ ॿधे थो न त भेॾिन खां हेठि करे ॿधे थो इहो न भेॾिन खां मथे करे ॿधे त मां मुहम्मद खे प्यारो लॻे। सम्झो था न पाण गोॾ सलवार भेॾियूं मां वरी ॿी का ॻाल्हि कंदा वठो मां हिकिड़े मोड़ी साहब खे जेका ॿार मोकिलियो ईद जे ॿार पढ़ण लाइ वीचारे ॿार कयो जेको अलाह को चौरायो उहे सिफ़ा सॼियूं कराए वरी लाउड में चवणु पियो इहे गोॾियूं पाछा गोॾनि खां मथे रखो भेॾियूं न चवणु पियो वरी गोॾा चवणु पियो हिकिड़े पोइ चयो भला लाइ खुले थियो पोइ न सोचे चई दादा मां भुली वियो आहियां गोॾा न भेॾी गोॾनि जी ॻाल्हि कयो भेॾिन खां मथे करे रखे त मां मुहम्मद खे प्यारो लॻे। सहाबी हुननि सहाबी सां ॻाल्हि कई हींअर नबी साईं तुंहिंजे लाइ फरमाए पियो त ॾाढो प्यारो आहे पर ॾुखी ॻाल्हि इहा लॻंदी आहे गोॾ ॿधे थो त भेॾिन खां हेठि करे ॿधे थो मथे करे ॿधे ज़ाहिर करे त मूंखे प्यारो लॻे। चई बीह भला वियो घर कैंची खणी नई गोॾ कतरे भेॾिन खां मथे ॿधी आयो। चई हाणे ॾिस छा कई चई कैंची सां कतरियमि अड़े अलाह जा माना मथे वकड़ ॾिए छा न ॿी मथे थी वञे हा कतरे ई छो चई यार वकड़ ॾियां वरी ढरी थिए वरी भेॾियूं बंदि थियनि नबी साईं नाराज़ अहिड़ी नई गोॾ कतरी कारा पर पैगंबर नाराज़ न थिए वरी जो नबी साईं वटि आयो नबी साईं ॾिठसि अॼु गोॾ भेॾिन खां मथे अथसि साईं उथी करे भाकुर पाए फरमाइनि था मुंहिंजे सुनत ते अमल कयो थी मां मुहम्मद बि तोखां राज़ी त मुंहिंजो अलाह बि तोखां राज़ी। उहे कम कयो जंहिंमें अलाह जो रसूल राज़ी थिएव उहे कम न कयो जेको अलाह जो रसूल नाराज़ थिएव। अथव अहिड़ा कम मदीने शरीफ़ में नबी साईं जन सुम्हण जी निमाज़ पढ़ाई इशा जी निमाज़ पढ़ाई ऐं पाण ऐलान फरमायो इहो ऐलान फरमायो त सुभाणे मां मुहम्मद जी तयारी आहे मके वेंदुमि उमिरो कंदुमि जेको बि मूंसां गॾु हलंदो न अलाह हुनजी उमिरि क़बूल करे छॾींदो। साहबा किराम इहा ॻाल्हि ॿुधी सॼी राति ख़ुशी में मां पिया न तयारी में लॻी विया सुबुह निमाज़ कया त सभु इहराम ॿधी करे आया साईं जन सुबुह जी निमाज़ पढ़ाई सलाम फेरियो ॾिठो त सभिनी खे इहराम ॿधो पियो आहे सभई हलंदो अहिड़ो मौक़ो मिलियल आहे न सभु हलंदासीं। साईं जन साहब सुफ़े जे धिके ते मथे चढ़ी करे ऐलान करे फरमाइनि था हेॾे ख़्यालु फरमाइनि था सभु मां मुहम्मद सां गॾु हलो पर उहो मां मुहम्मद सां न हले जंहिं पंहिंजे पाड़े वारे खे ईज़ायो आहे जंहिंखां पाड़े वारो नाराज़ आहे मां मुहम्मद बि न खां नाराज़ आहे मुंहिंजो अलाह बि न खां नाराज़ आहे।
साईं जो ऐलान कयो न हिकिड़ो जवान ॿार बीठो हेॾे ख़्याल हिकिड़ो ॿार बि बीठो साईं सॾक ज़ेरे आहे पाड़े वारे खे ईज़ायो थी सही ईज़ायो थो कीअं चइसई ॻाल्हि ॿुध दराज जो वक़्तु मूंखे पेशाब लॻो घर जे दरवाज़े खां निकितमि पेशाब ज़ोर भरियो सम्झो त वही वेंदो लटा ख़राब थींदा जान ख़राब थींदी साईं पोइ पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब कयो त इहो पाड़े वारे खे ईज़ा ॾिनो आहे साईं फरमाता इहो बि त वॾो ईज़ा आहे बदबू थी हूंदी हवा घुली हूंदी हुनजे घर जे भातीअ ते पहुती हूंदी सभिनी खे तो ईज़ायो तोखां नाराज़ मां मोहम्मद बि नाराज़ त मुंहिंजो अल्लाह बि तोखां नाराज़ आहे हाणे वञी फ़ैसिलो कयो कमर वारो पाड़े वारे जे घर जे दीवार जे पाड़ में पेशाब करण खे नबी सईद ईज़ा छॾियो आहे अॼु मुस्लमान खे केॾा ॾुख थो ॾे केॾा ईज़ा थो ॾे नबी चई मां तूं न रोई पियो पर रो न वञी पाड़े वारे खे राज़ी करे वठी आ वियो पाड़े वारे खे इलाज खे राज़ी करे वठी आयुसि नबी जी को पुछा के तूं राज़ी आहीं साईं मां राज़ी आहियां पर मां हाणे मां मोहम्मद बि राज़ी मुंहिंजो अल्लाह बि राज़ी हाणे तूं मूंसां गॾु मिली न ॾिली कंहिंखे ॾुखायो वरी कंहिंजो ऐब बि न उघाड़ींदा कयो ॿिए जो ऐब उघाड़ींदो तव्हांजो उघाड़ी वेंदो आहे ॿिए जो ढकींदो तव्हांजो ढकींदो मशहूरु वाक़ियो आहे दुकानदारो बस्तियुनि जो दुकान हुयुसि पोड़ो आहे सौदो वठणु पोड़ो बि वरी बीमार हुयो आयो दुकान जे भरिसां बीठो हुन खां हवा निकिरी वई पर आवाज़ वारी सिंधी सम्झो था कि न कुझु सम्झाया साईं कुझु ज़ाल मुड़ुस हिकु घट ते गॾु वेठा ज़ाल कोई हवा निकिरी वई आवाज़ वारी वरी मुड़ुस खां पुछे पियो त ॿाहिरां घणा हो ख़बर जो कोन ज़ाल खे मटे पई मुड़ुस चयो ॿाहिरि टे हो पर अहिड़ी फेरिंग थींदी दुकानदार खां हवा निकिरी वई आवाज़ वारी त वीचारो शकी थिए पियो पोइ शकी थिए पियो दुकानदार पुछो न शकी थो थिए चवंदुसि पोड़ा सौदो घुरिजे त ॾाढिया ॻाल्हाइजांइ मां ॿोड़ो मां ॿुधंदो न आहियां हिन जो थियो पिया मुंहिंजी ॻाल्हि दुकानदार न ॿुधी आहे चए फिराऊं सौदो ॾे चई ॾाढिया ॻाल्हाए मां नथो ॿोड़ो घणो ॿोड़ो आहे हिनखे दिलि जाइ थी वई त मां इहा ॻाल्हि न ॿुधी अथई दुकानदार घर आयो अची करे सोचणु लॻो हाणे जंहिंखे परपट ख़बर पवंदी त मां पाण खे ॼाणी वञी ॿोड़ो कयो हे परपट पिछे मां थींदो गुनाह घणो मिलंदो तंहिंजे करे हुन पाण खे ॿोड़ो सॾाइणु शुरू कयो 8 साल जीअरो हो ॿोड़ो सॾाए पियो 8 साल खां पोइ फौत थी वियो हिकु नेक माण्हू खे ख़्वाब में आयो ॾिसे त जन्नत में घुमंदो वञे अरे जन्नत कीअं मिलई चए मां ॿिए जे ऐब खे ढके न रब मुंहिंजा ऐब ढके गुनाह माफ़ करे इन जी एवज़ में जन्नत थी वाज़े नसीहत जो मतिलबु इहो अथव अमल कयो छो त अल्लाह सॼे क़ुर पाक में बयानु कयो त मां इंसान खे पैदा बि इन लाइ कयो आहे पंहिंजा लफ़्ज़ बयानु कंदे फरमाया हुल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफ़ूर अल्लाह से मसा अमलन जे करे वॾी महिरबानी कई थी हिन उम्मत जो हिकु अमल थिए अल्लाह 10 अमल लिखाए छॾियो हिकु नेकी कंदव 10 नेकियूं लिखिजी वेंदव पर इहा कंहिंजे करे महिरबानी आहे सभु जो त नबी साईं जे करे महिरबानी छो त उनवान जर्से जो बि सीरत जो आहे त वरी बि मां साईं जी रहमत बयानु कयां मां तव्हां माध्यम जो अदना खे अदना नंढड़े में नंढड़ो कारकुन आहियां पर असांजो ईमान अक़ीदो आहे त पैगंबर साईं जा हथ मुबारक में रहमत आहे हथ खड़ो करे चओ त बेशक नबी साईं जा हथ मुबारक में सादी था बयान कनि तबूक जे मैदान में हेॾे ख़्याल असां 30,000 सहाबी से 5,000 उठ हुया रिवायत में ईंदो आहे इन तबूक जी लड़ाईअ में
एक एक उठते शश सहाबी सवार थी करे आया एक एक उठते शश सहाबी 3000 सहाबी 5000 उठ सहाबी ता बयान कन पानी खत्म थियो असां उन्नते असां जा जानवर भी उन्नते उठ उन्नते नबी सही वटाया से सही लड़ाई भी तमाम तेज लगी पई आ पानी भी खत्म थियो आ रहमत जा तगड़ो अल्लाह मिया के वसाए तसा इंसान भी पानी पियो त जानवर भी पानी पियने पाक करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दियो खबर भला के वट को पानी जो जरो एकरे साहब अर्ज कयो सही मुझे खली में मश्क में थोड़ो पानी पयो आ पाक करी फरमा दियो खणी त आ खणी आयो साईं जनफा जे आंग मुबारक ने मथा पानी हलाइण शुरू कयो साहब चवण था ॾिठो से साईं जे आंग मुबारक मां मिठा चश्मा पानी जा शुरू थिया असां 3000 साहब पानी पी ढो कयो से 5000 उठन भी पानी पी करे ढो कयो आ जेतरा बतला थावा सब गया से खलियूं मशका भरी से पर नजर कई से दुनी चश्मन में वर्ण में जरे बराबर भी कर को न आई कुरान से तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन साबिता बयान कन असा के हरदम ससाई दावत कई यरमोली दावत खाओ असा वया से हालकम से मानी खणी आयो चयो से संसगान बुध वनी को कपड़े वाल दस्तरखान खणी आ तो ने रखी करे मानी खाऊं हंस साईं चयो लगो गाल बुधो कपड़े जो दस्तरखान आए पर डाढो मेरो वा दियो भला वनी करे सफा तो करे चा असा के ज़याद धोई दे वरी सुख दो वक्त लगी दो एतरो कोन इंतजार करना से बिस्मिल्लाह करे खाऊं ता हालत से जे दो खुदा जो कसम काल वजूद वक्त न लगदो सफा तो करे चा असा जो से शौकी तो सफा करे वयो जो तन साईं वो लटे वाला दस्तरखान खणी करे तंदूर में बाह मोशनाए असा हकला कहीं से जल्ला जा बना कपड़ो सारे विधई हे शा कयई फरमाए तो कोन सदो ता दिल जा कयो मिट्टी सड़ी वेंदी लटे के असर थी दो ही जो कजे त मिट्टी त सफा थी वई पर साफ शफाफ कपड़ो बाहर कढी आयो जो से कड़ी गाला जिनके बास रखयो वा जे बड़ी अगने नबी से मुझे दावत आया हा इनी दस्तरखान ते नबी से मानी खादी ही वरी साईं जन रहमत जा हथ आया हा पोइ त दुनिया जी बाया पर जहन्नम जी बा भी असर न कंदी आहे करीबा पीछे तो हमार सल्लाका इल्ला रहमतल लिल आलमीन ये दुआ भी साईं जी थी पता जे के ता सा वाला फाला न ता सा जड़ा कमन नी जे दिरहण जड़ा है अल्लाह जी नबी तो उम्मत जे बारे में बार-बार दुआएं भरी अम्मा शादी अल्लाह ताला अन्हा की बयान करे एक दफे साईं जन आया मां अब्दुल मसाईं अज मुझी दिल चे थी मां के राजी कयो फरमाया सा केड़ी चेचने तमा न्याय जे मां साईं जी दुआ गुर अल्लाह माते भी रहम करे मुझे अब अबू बकर सिद्दीक ते भी रहम करे सुभान अल्लाह बस यो मां के मिले लो शा खपे साईं जन हथ रहमत जा खणी करे फरमाता अल्लाह मुझे न आशा ते भी रहम कर इन जे अब अबू बकर सिद्दीक ते भी रहम कर नबी से दुआ गुरी करे रहम जा ते जेका अम्मा सा फरमाए थी साईं जन जी खट ते वेठा साईं जन जी वेठा मां खुशी में वनी पाजो सिर जे को आ साईं जी झोल में वनी रखियो खुशी में मां पान पई साईं जन फरमाता आशा अज दुआ ते गाड़ी तो खुश दिया से शो न खुश जा मुझे ला रहमत जी दुआ करे मुझे अबे को कसदी कला भी रहमत जी दुआ करे म शो न खुश जा साईं भला ता भी तेरी दुआ में खुश जाऊं दो पान फरमाता हो मां मोहम्मद के दुआ में खुश आ पर वधीक मां मोहम्मद के खुशी तड़ी थींदी आ जो सजी उम्मत जे बारे में रहमत जी दुआ घुरंदो आया कुरान भी से तो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन
बे नंबर ते आयत करीमा पढ़ी कुछ उन जे मुतलक अर्ज़ कयां जे के रचे तो वमा तुनफिकू मिन शैइन फइन्नल्लाह बिही अलीम। बाना मुझे नाले ते खैर कंदो आ न दिसण में भी न अचे पर मां अल्लाह दिसी उन जो भी सवाब तोखे ॾींदो आहे। अहिड़ा ॾींदो आहे वधीक खैर नथा कढी सघो खार कजो अधु ॾींदो न रब चए थो इहो बि न विञाईंदो। अल्लाह नाम खैर कयो वाद क़ुर पाक जो जलसो अल्लाह जे खैर खे बि क़बूल फरमाए। तो असां